अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार JDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल्ला रंद जी काज़ी अहमद समाट होटल साम्हूं लोह जे दुकान जे मालिक पारां सरियो गैरक़ानूनी तौर क़ौमी शाहराह ते रखण सबबि रोड तां गुज़रंदड़ कार लोह सां टकराइजण सबबि हिकु ॼणो मोहम्मद बशीर लोहर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त कार जो वॾो नुक़सानु पिणु थियो। उन सिलसिले में अयाज़ अली उन्नड़ मीडिया ॾोंहुं दाहींदे चयो त सेठ अनिल कुमार गैरक़ानूनी तौर दुकान अॻियां क़ौमी शाहराह ते लोह लकड़ा कीड़ियूं रखण सबबि कार सां हादसो पेश आयो, जंहिं सबबि 2 लख रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिननि SHO काज़ी अहमद खां घुर कई आहे त मज़कूरा सेठ खे गिरफ़्तार करे नुक़सान जो अज़ालो ॾिनो वञे। हिकिड़ी कार वारे खे बचाइण जे करे असां पंहिंजो हमराह धकी कयो आहे, जंहिंजी बांह भॼी पई आहे, असांजी सॼी गाॾी जो नुक़सानु लॻो पियो आहे। AC साहिब खे असां अपील था कयूं, AC साहिब अगरि ग़रीबनि जे लाइ कानून आहे, अमीरनि जे लाइ कानून कोन्हे को। हीअ अमीरनि जो लोह रोड जे मथां पियो आहे, असां मरूं पिया तॾहिं बि उन्हनि खे को फ़र्क़ु कोन थो पए। असांजी हींअर गाॾी जो 1.5 लख रुपया नुक़सानु थी पियो आहे, असांजे हमराह जी बांह भॼी पई आहे। असां जेकर कंहिं ॾे बि वञूं था, सभु को चए थो भाई वाणियुनि जो लोह आहे, ही वाणिया अमीर आहिनि, तव्हां उन्हनि खे छा कंदव। असां AC साहिब खां इहा दरख़्वास्त था कयूं त असां इंसाफ़ कयो वञे। हीउ लोह ही मसइला अॼु हिकिड़ी न ते 2-3 सेकंड पहिरियां थी चुका आहिनि, उन्हनि जो को दाद फ़रियाद न थियो आहे। छा AC साहिब सिर्फ़ु ग़रीबनि जे लाइ कानून कढियो आहे? तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं जेको ज़ख़्मी थियो आहे उहो छा में लॻो आहे, उनजो नालो ॿुधायो, उहो किथे आहे हींअर उहो ज़ख़्मी थियल आहे मोहम्मद बशीर लोहर, जेको हींअर हॉस्पिटल में आहे। गाॾी असां हींअर धिकराए असां पंप ते बीहारी आहे। मुंहिंजो नालो अयाज़ अली उन्नड़ आहे। अच्छा, उहो गाॾी कंहिंजी आहे? गाॾी बि मुंहिंजी पंहिंजी आहे, मुंहिंजे भाउ ड्राइवरिंग पे कई, उन अची गाॾी हिनखे कार खे बचाइण लाइ ही 5 माण्हू पाड़े वारा सभु शाहिद आहिनि, जिन जी गवाहीअ खां पोइ असां ही क़दम खयो आहे। त सभिनीनि जो चवणु इहो आहे त गाॾी 40-50 जी स्पीड में पंहिंजी साइड में आई पे हुन मेहरान कार खे बचाईंदे पाण खे हेॾां उछलियो आहे। उन जे दौरान ही लोह रोड जे मथां रखियो वेठा आहिनि, उन लोह में पंहिंजी गाॾी ईअं वञी। असां इहा दरख़्वास्त था कयूं त असांजा इंसाफ़ कयो वञे, ही लोह ही मसइला असांजा इंसाफ़ कयो। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।